उडेरोलाल जे यूनियन काउंसिल मोहम्मद हुसैन हिंगोरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ताहिर हिंगोरो, ताज मोहम्मद हिंगोरो, गुलाम रसूल हिंगोरो, नौबत मरी ऐं ढालो ख़ास केली समेत केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। उन हवाले सां उते जा रहवासी SSU सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडनि ॿुधाए रहियो आहे असांजो रिपोर्टर शाहिद ख़ास केली। सजी सिंध जी उडेरोलाल जी यूनियन काउंसिल मोहम्मद हुसैन हिंगोरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जिनमें ताहिर हिंगोरो, ताज मोहम्मद हिंगोरो, गुलाम रसूल हिंगोरो, नौबत मरी, ढालू कासकेली, वाब शाह, पुनू हिंगोरो समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। उन हवाले सां उते जा रहवासी SS न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वंडीनि था अचो त खाइन मालूम करियूं। असां नंढा ॿार बीठा आहिनि, न का टो न का कुझु, असांजो माल बाल मरी वियो आहे, मिलियो असांखे कुझु कोन थो, असांखे ग़रीबनि जी मदद कुझु करे। हेॾा को पाणी लोड़े पियो, का हेॾा पाणी लोड़े पियो, असां जेके निहारे कोन था जेको जोड़ी बुडी वियो आहे के जेको खाधे पीते जा था ऐं अटो खणी ॿाहिरि निकिरिया। हाणे त असां वटि रुपयो कोन आहे त दुकान सां वञी अन्न वठूं, न त ॿी हंधि वञूं। हाणे केॾो वञूं, असीं त ग़रीब रोड ते बचा खणी वेठा आहियूं। असांजो ॻोठ सॼा ॿुॾी विया आहिनि, घर बि ॾही विया आहिनि, को बि हुकूमत वारो असां वटि रतो न आहे। साईं मुराद अली शाह खे अपील आहे, बाबा घर बि किरी विया आहिनि, माल रिज़्क मरी विया आहिनि, माण्हू सभु रोडनि ते आहिनि। असांजी अपील आहे त असांजी मदद कई वञे। इलाही वधीक नुक़सान थियो आहे, वीचारनि जा घर लुड़ी विया, वीचारनि जो सामान जेको हो सो लुड़ी वियो, माल मतो वीचारनि जो मुआ, इलाही जा त 12 मुआ पाणी ॻोठनि में अची वियो आहे जाम। पुनू हिंगोरे ॻोठ में बि पाणी अची वियो आहे, हसन हिंगोरे ॻोठ में पाणी अची वियो आहे, हाजी जान मोहम्मद ॻोठनि में टोटल में पाणी अची वियो आहे। केर बि कंहिंजी सार संभाल कोन थो लहे। नुक़सान घर बि किरी विया आहिनि, माल मता मरी विया आहिनि, माण्हू रोडनि ते आहिनि, केर कंहिंजी सार संभाल नथो लहे। असां ॾे 7-8 ॻोठ हाजी जान मोहम्मद हिंगोरो आहे, साबू हिंगोरो आहे ऐं ॿिया आहिनि ॻोठ जेके ॿुॾी विया आहिनि हलिया, ऐं तमामु घणो परेशान आहियूं। ख़ुदा रा असांजी मदद कई वञे। माल बाल मरी विया आहिनि, बनियूं ॿुॾियूं हाणे आहियूं रोड जा बसि कुझु जी केरी कोन आयो आहे, बसि केरी कोन आयो आहे। अॼु 6-7 ॾींहं आहे खाधो बसि आहे मिड़े केॾी महिल चांवर केॾी महिल इहो बसि वेठा आहियूं बसि। जी नाज़रीन, तव्हां UC मोहम्मद हुसैन हिंगोरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवण आहे त केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, पर मटियारी जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया अञा ताईं हिननि जी सार न आहे लधी। हिननि वज़ीर आला सिंध चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मटियारी जे चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले मटियारी जे इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त जोगा उपाउ वठी संदसि ॻोठनि मां पाणी निकाल कराए खेनि रिलीफ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद ख़ास केली, SS न्यूज़ उडेरोलाल। नाज़रीन, वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।